सिंधु सभ्यता ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां ॿीहर मुखातिब आहियां। पाण हिन सिलसिले में अॼु इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधु सभ्यता जे क़दीम माॻनि जा असुल नाला छा हुया, छा अहिड़ो को सबूत मिलियो आहे, कंहिं शहर जो को नालो मिलियो आहे। अॼुकल्ह इन ते काफ़ी बहस ग़ैर साइंसी अंदाज़ में काफ़ी बहस थी रहियो आहे त फलाणे माॻ जो नालो फलाणो हुयो, जॾहिं न ॿोली पढ़ी सघी आहे, न लपी सम्झी वई आहे, पर नाला तय कया पिया वञनि। त पाण अॼु इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधु सभ्यता जे क़दीम माॻ जा असुल नाला छा हुया। सिंधु बाथरी जे सभ्यता सां वास्तो रखंदड़ क़दीम माॻनि ते इहे नाला कीअं रखिया विया, छा इन्हनि नालनि जो वास्तो 5000 साल या उन खां अॻु जे शहरनि ऐं वसंदनि जे असुल नालनि सां आहे। इन बाबति पाण अॼु तफ़सीली बहस कंदासीं। कुझु माण्हू इन ग़लतफ़हमी में मुब्तला आहिनि त मौजूदा दौर में इहे माॻ जिन नालनि सां सॾिजनि पिया, इहे ई नाला उन्हनि माॻनि जा उन वक़्त खां रखियल आहिनि जॾहिं उहे शहर ऐं वसंदियूं हज़ारे साल अॻु आबाद हुयूं। सिंधु बाथरी जी 5000 साल खां वधीक क़दीम सभ्यता सन 1920 में पंजाब में हड़प्पा जे क़दीम माॻ ते खोटराईअ खां पोइ दुनिया सां पहिरियों भेरो सही तरह सां रोशनास थी। अचो त पाण ॾिसूं त सिंधु तहज़ीब जे 5000 साल अॻाटे माॻ हड़प्पा ते इहो नालो कीअं रखियो। असल में पंजाब जे साहिवाल ज़िले जे मौजूदा दौर सां वास्तो रखंदड़ ॻोठ हड़प्पा खां 1 किलोमीटर परे जॾहिं हिक क़दीम माॻ जी खोटराई कराई वई त उते 5000 साल आॻाटी तहज़ीब जा आसार दरियाफ़्त थिया, जंहिं वक़्तु इन माॻ खे भर वारे ॻोठ हड़प्पा जे नाले सां सुञाणप ॾिनी वई। अॼु इहो आॻाटो माॻ दुनिया जहान में हड़प्पा जे नाले सां मशहूरु आहे। इन क़दीम माॻ जो अॼु खां 5000 साल अॻु नालो छा हुयो। उन वक़्तु हिते रहंदड़ माण्हू हिन शहर खे कहिड़े नाले सां सॾींदा हुया, उन जो अॼु ताईं थियल तहक़ीक़ मां को बि पतो पइजी न सघियो आहे, छाकाणि त हड़प्पा जे क़दीम माॻ तां मिलियल लिखतूं अॼु ताईं पढ़जी न सघियूं आहिनि। इन करे हड़प्पा जे क़दीम माॻ जे नाले जो उन दौर सां को बि वास्तो न आहे जंहिं दौर में ही शहर आबाद हुयो। अहिड़ी तरह मुहन जे दड़े ऐं हड़प्पा खां बि आॻाटे माॻ आमरी जे नाले जी साॻी कहाणी आहे। क़दीम आसारनि जे माहिर NG मजमदार 1927 खां 1931 ताईं बाक़ियाती खोजनाऊं करे सिंधु सभ्यता जे ॿियनि माॻनि सां गॾु आमरी जा क़दीम आसार ॻोल्हे लथा। आमरी जो माॻ दातू ज़िले जे बांचन तालुके में लकीअ जे जबलनि खां 50 मील ॾखण में ऐं सन खां 9 मील उत्तर तरफ़ आहे। हिन क़दीम माॻ जा आसार मौजूदा दौर सां वास्तो रखंदड़ आमरी शहर खां 250 मीटरनि जे मुफ़ासिले ते मिलिया आहिनि, जंहिं बैदि NG मजमदार आसारी क़दीमा जे माहिर हिन माॻ खे भर वारे शहर आमरी जे निस्बत सां इहो नालो ॾिनो। आमरी जे माॻ ते रखियल इन नाले जो बि इन दौर सां को वास्तो न आहे जंहिं दौर में 5000 साल खां बि अॻु हीअ वसंदी आबाद हुई। इन दौर में हिन माॻ जो नालो छा हुयो, इन बाबति के बि सबूत न मिलिया आहिनि। गुजरात जे कच्छ ज़िले में सिंधु सभ्यता सां वास्तो रखंदड़ माॻ ढोलावीरा जी बि साॻी कहाणी आहे। ही 5000 साल आॻाटो माॻ मौजूदा दौर सां वास्तो रखंदड़ हिकु ॻोठ ढोलावीरा खां 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते हथ आयो, जंहिं वक़्तु क़दीम आसारनि जे माहिरनि हिन माॻ खे इन ई ॻोठ जे नाले सां मनसूब करे छॾियो। इन करे इहो सम्झनि त ढोलावीरा जे माॻ जो इहो नालो 5000 साल आॻाटो आहे हिकु ख़ाम ख़्याली करार ॾेई सघिजे थो। साॻी तरह सिंध में सिंधु सभ्यता सां वास्तो रखंदड़ पोर्तुगीज़ जे क़दीम माॻ खे बि
मौजूदा दौर जे कोटड़ी जी किले ऐं शहर जे नाले सां मंसूब कयो वियो। कोटड़ी जी जा क़दीम आसार खैरपुर शहर खां 15 मील ॾखिण तरफ़ मौजूदा कोटड़ी जी वारे किले जे साम्हूं नेशनल हाईवे जे ओलह तरफ़ मिलिया आहिनि। हीउ माॻु जेको ॻोठाणी सक़ाफ़त समेत शहरी तमदन सां बि वास्तो रखंदड़ आहे, तंहिंखे 1935 धारे हिकु माहिर डॉक्टर गहरिया ॻोल्हे लथो। बाद में हिन माॻु जी खोटराई डॉक्टर F.A. खान 1955 खां 1975 ताईं कराई, जंहिं हिन माॻु खे कोटड़ी जी किले जे भरिसां हुजण करे साॻिए नाले सां सुञाणप ॾिनी। सिंधु सभ्यता जे 5000 साल आॻाटे बंदरगाह वारे शहर लोथल खे बि इहो नालो इन क़दीम माॻु खां 6 किलोमीटर ते मौजूद लोथल रेलवे स्टेशन जे नाले पोयां ॾिनो। हिन क़दीम माॻु जो उन वक़्तु नालो छा हुयो जॾहिं ही आबाद हुई, उन बाबति केर शायदियूं न मिलियूं आहिनि। भारत जे हरियाणा रियासत में सिंधु सभ्यता जे क़दीम माॻु राठी गढ़ी खे बि इहो नालो इन माॻु भरिसां मौजूद हिकिड़े नंढड़े ॻोठ राठी गढ़ी जे निस्बत सां ॾिनो। इन नाले जो क़दीम दौर सां को बि वास्तो न आहे। साॻी तरह मुअण जे दड़े जो 5000 साल खां आॻाटो माॻु लाड़काणे ज़िले जे डोकरी शहर खां 6 मील परे लधो वियो। इंडिया जे क़दीम आसारनि जो माहिर राखीदास बैनर्जी 1918 खां ॾखिण पंजाब, बीकानेर, बहावलपुर ऐं सिंध में सिकंदर आज़म जा इहे 11 ठुल ॻोल्हण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि जी जांच ऐं खोटराई कराए रहियो, जेकी सिकंदर आज़म ईसवी सन खां 350 वरे अॻु पंहिंजी सिंध ते काह दौरान ब्यास नदीअ जे किनारे ते ठाहिरायो आहे ऐं मथिनी यूनानी ॿोली ऐं हिंदी ज़बानुनि में नोश्ता उकराया। हिन माहिर 1918 खां माना बैनर्जी 1918 खां 1922 ताईं 1918 खां 1922 ताईं सिंध में खीरथर खां सिंधु नदीअ ताईं जैकाबाद, सखर ऐं लाड़काणे ज़िलनि में 27 वॾनि ऐं 53 नंढनि दड़नि खे ॻोल्हे उन्हनि जी खोटराई कराई। पर इतफ़ाक़ सां इहे सभु ॿुध दौर जा यादगार निकिता। राखलदास बैनर्जी 1922 में लाड़काणे ज़िले जे डोकरी शहर खां 6 मील परे हिकु ॿुध स्टोबा वटि पहुतो, जेको ॿुध दौर जो हिकु मंदरु हुयो। इहो ठुल्ह सिंधु नदीअ जे सतह खां 46 फुट मथे हिकु दड़े ते अॾियल हुयो। जॾहिं बैनर्जी ठुल्ह भरिसां कुझु खोटराई कराई त खेसि उतां पथर जा कप ऐं ठिकर जा थांव मिलिया। उन्हनि थांवनि जो अहिड़ो ठिकरा ठाहियो जंहिंजो ॿुध दौर सां को बि वास्तो न हुयो, माना मथे अॾियल ठुल्ह वारे दौर सां को वास्तो न हुयो, पर इहे कंहिं हज़ारे साल पुराणे दौर जी कंहिं निराली तहज़ीब जी निशानदेही कनि पिया। जॾहिं बैनर्जी स्टोबा भरिसां खोटाई करे त हिन खे हिकु अहिड़ी मोहर बि मिली जेका शिकिल ऐं सूरत में हाड़ापा में मिलियल हिकु तस्वीरी रस्मुल ख़त वारी मोहर सां हिकु जहिड़ाई ॾेखारे पई, जेका सर अलेक्जेंडर किंगहम खे हड़ापा जे खोटराई मां मिली। इन मां बैनर्जी अंदाज़ो लॻाए त हितां अञा कंहिं क़दीम तहज़ीब ते रोशनी पवंदी, जेका हड़ापा वांगुरु 5000 साल खनि पुराणी हूंदी, छो जो हितां मिलंदड़ कुझु औज़ार ऐं ठिकर जा थांव हड़ापा मां उन्हनि ई ॾींहंनि में थींदड़ खोटराई में मिली रहियो हो, जेको माॻु उन वक़्तु बरे सगीर में सभ खां पुराणो ऐं क़दीम शुमार कयो वेंदो। अहिड़ी तरह सिंधु माथिरी जे 5000 साल पुराणी तहज़ीब सां वास्तो रखंदड़ ही माॻु दुनिया आॾो निकिरी न रहियो, यानी मुअण जो दड़ो। मुअण जे दड़े जे हिन क़दीम माॻु जी वधीक खोटराई उन वक़्तु इंडिया जे क़दीम आसारनि वारे खाते जे डायरेक्टर जनरल सर जॉन मार्शल जे नज़रदारी हेठि 1922 जे सियारे जे मुंद में थी, जेका लाॻीतो 1927 ताईं हली। मुअण जे दड़े खे इलाइक़े जा रहवासी मुअलनि जो दड़ो जे नाले सां मुअण जो दड़ो सॾींदा हुआ, जॾहिं त
हिंदू धर्म सां वास्तो रखंदड़ उनखे पंहिंजे हिकु अवतार कृष्णा जे नाले पोयां मुहन जो दड़ो वठींदा। भारत जो हिकु तामिल ॿोली माहिर अरुथम महादेव मुहन जे दड़े जी कमोर खे बुनियाद बणाए चवे थो त मुहन जे दड़े जो असुल नालो कोकोता रामा हुजण इम्कान। कोकोता रामा जी माना आहे कुकड़ वेढ़ाईंदड़नि जो शहर, यानी संदन चवण मुताबिक़ मुहन जो दड़ो कुकड़ वेढ़ाईंदड़नि जो शहर। मुहन जे दड़े जा माण्हू कुकड़नि जी मेल कराईंदा हुआ, उन करे उन शहर जो नालो कुका माता रामा रखियो वियो। अरुथम महादेवन जो इहो ख़्यालु फ़क़ति हिकु मफ़रूज़ो हुयो, छाकाणि त मुहन जे दाड़े मां मिलियल का बि मुहर अॼु सूधो पढ़जी न सघी आहे। अरुथम महादेवन धुका हुया जॾहिं मुहन जे दड़े जी ॿोली ऐं लिखत खे अञा को माहिर पढ़ी न सघियो आहे त महादेवन इहो कीअं अंदाज़ो लॻायो त ही कुकड़ वेढ़ाईंदड़नि जो शहर। उन पोयां ई संदसि नालो कोकता रामा रखियो वियो। मुहन जे दड़े जे क़दीम माॻ खे क़दीम आसारनि जी माहिरनि इहो नालो इन इलाइक़े में अॻु ई मशहूरु थियल नाले मुहन जे दड़े समेत मुहन जे दड़े जे पोयां ॾिनो। इन करे हिन माॻ खे ॿिन्ही नालनि सां सॾियो वेंदो आहे, मुहन जो दड़ो, मुहन जो दड़ो, मुही जो दड़ो। तव्हांजी मर्ज़ी आहे, नालो त हुनजो को कोन मिलियो, पोइ हाणे तव्हां मुही जो दड़ो चयोसि, मुहन जो दड़ो चयोसि या मुहन जो दड़ो। जंहिं वक़्तु ही शहर मुहन जो दड़ो आबाद हुयो उन वक़्तु ज़रूरु हिन शहर जी कंहिं नाले सां सुञाणप हूंदी, पर अञा ताईं अहिड़ो को बि सबूत न मिली सघियो आहे जंहिंजे आधार ते हिन शहर खे को नालो ॾेई सघिजे। मुहन जे दड़े मां मिलियल लिखतूं अञा सूधो पढ़जी न सघियूं आहिनि। जंहिं वक़्तु माहिरनि खे मुहन जे दड़े मां मिलियल लिखतूं पढ़ण में कामयाबी मिली त इन ॻाल्हि जो इम्कान आहे त हिन क़दीम माॻ जे नाले खां जग जहान खे आगाही मिली सघे। तेसिताईं हर माण्हू पंहिंजी तहज़ीब ऐं वरसे सां मुहबत तौरु हिन माॻ खे मुख़्तलिफ़ नालनि सां सुञाणप ॾेई रहियो आहे। जेकॾहिं को माण्हू हिन क़दीम माॻ खे मुहन जो दड़ो सॾे थो या मुहन जो दड़ो कोठे थो या वरी को उनखे मुहीन जो दड़ो करार ॾिए थो, उन ते का पाबंदी विझी नथी सघिजे, छाकाणि त आशिक़ पंहिंजे महबूब खे प्यार विचां सवें ख़ूबसूरत नालनि सां सॾींदो यादि कंदो आहे, पर उनजो असुल हक़ीक़त सां को बि वास्तो न हूंदो आहे। महिरबानी।